अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मुंहिंजो नालो आहे तमाम आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी तमाम चवंदो त तव्हां दोस्त ख़ैर सां हूंदा। दोस्तों अॼु जो व्लॉग शुरू करण खां पहिरियों तव्हां दोस्तनि जी हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो ॾिसनि था, महिरबानी करे उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। दोस्तों अॼु मां पंहिंजे ॻोठ जी स्कूल जी बिल्डिंग वटि बीठो आहियां। तव्हांखे स्कूल जी बिल्डिंग बि ॾेखारींदुसि, उनजे भितनि जा अंदरूनी सभु पास मंज़र तव्हांखे ॾेखारींदुसि। तव्हां बिल्डिंग ॾिसंदो त हाणे बिल्डिंग बि किरण वारी आहे, अने सफ़ा तबाह थी वई आहे। पर अफ़सोस केतिरनि सालनि खां असांजा हितां जा ॻोठ जा ॿार ला तालीम आहिनि, उन्हनि वटि तालीम कोन्हे। पर ही सिंध हुकूमत एतिरी ख़ामोश, ही सिंधी अवाम अलाए छो यार मूंखे सम्झ नथी अचे। केतिरो त इंसान ग़ुलाम थी गुज़ारींदो, हिकु ॾींहुं त आख़िर मरणो त उहो ई आहे यार, ग़ुलामी माण्हू छो करे। बहरहाल असां कंहिंजे बहस में या इन में नथा वञणु चाहियूं यार। असांजा जेके बुनियादी हक़ आहिनि, हाणे स्कूल असांजो बुनियादी हक़ न आहे। हीउ ॾिसो हाल, इहो असांजो बुनियादी हक़ न आहे त पोइ असां छा था करे सघूं। इहो पंहिंजो बुनियादी हक़ बि नथा वठी सघूं, ॿियो असां छा था करे सघूं। ही त हाणे स्कूल असांजी जेका आहे खुली वई आहे, इन जी दरख़्वास्त सटण जे लाइ तो असांजो इमाम साहब वियो। उहो ॿुधाए पियो त हिते सिंध जे पंहिंजे हिन इलाइक़े यारहं लूण जी ॻाल्हि आहे, केतिरियूं ई स्कूल आहिनि। पर वॾी ॻाल्हि त इहा आहे जंहिंमें टोटल 2-3 दरख़्वास्तूं बहाल करण जो आयल आहिनि। इहा वॾी ॻाल्हि आहे त जंहिंमें 2-3 दरख़्वास्तूं, जंहिंमें हिकु असांजी, हिकु ॿी हुई, 2 ॿियूं हुयूं। उन्हनि जा मूंखे फ़िलहाल नाला यादि न आहिनि। असां केतिरो तालीम सां मोहबत कयूं था, असां केतिरो तालीम जो असां वटि शऊर आहे, जो ॿियो त ठहियो उहे त उहे ई न कंदा, पर असां पंहिंजी कोशिशि बि न कई त बसि जेको थियणो बसि असांजा ॿार जाइल आहिनि त जाइल आहिनि, ठीकु आहे, बसि ईअं ई रहंदा। चलो नौकिरियुनि लाइ कोई नथो पढ़े, 4 लफ़्ज़ सिखंदा, पंहिंजो मुस्तक़बिल ठाहींदा। नौकिरी का अहमियत नथी रखे। हर माण्हू नौकिरी में थी बि नथो सघे, पर कम से कम यार हू पंहिंजो मुस्तक़बिल, पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल को फ़ैसिलो करण में त का दुरुस्तगी अख़्तियार कंदो। पोइ ज़माने वारा उहे साॻी जाहिलाना रिवाज रस्मात, बसि पंहिंजे ज़हन सां जेको आयो सो कयो, न त बसि छॾेसि। वॾी ॻाल्हि हाणे मूंखे त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि लॻी, तक़रीबन हिते मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ हिकु मिसाल ॾियां थो, 50 स्कूल कयां हे पंहिंजे हिन में इलाइक़े में 50 स्कूल थी वेंदी, किथे नंढी किथे मतिलबु बिल्डिंग ठहियल आहे या न ठहियल आहे, मतिलबु रजिस्ट्रेड। बसि माना 50 स्कूलनि मां 3 दरख़्वास्तूं, बाक़ी सभु ख़ारिज, मतिलबु उहे स्कूल बंदि थी चुकियूं आहिनि। उहे हाणे वरी न खुलंदियूं। बसि वॾी ॻाल्हि आहे यार, असां तालीम सां मतिलबु एतिरी मोहबत कयूं था जो असां पंहिंजो ॿारनि जो मुस्तक़बिल सोचूं ई नथा यार, छा करिणो आहे छा न आहे करिणो। बसि अॼुकल्ह त इहो ई वक़्तु थी वियो आहे, जेको थियो जीअं असां वक़्तु कटियो ईअं ई उहे ई कटींदा। अचो त मां तव्हांखे ही स्कूल जा हाल ॾेखारियां। तो ही ॾिसो, ही अंदरूनो माहौल आहे। ही ॾिसो हिते हे ड्रब बि थी विया नी। ही ॾिसो स्कूल में जेको स्कूल जे अंदरि ग्राउंड जो ही माहौल आहे, तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो आबादशाह जो माहौल कीअं हूंदो आहे, त हिकु वैरान ऐं बर्बाद शइ जो माहौल छा हूंदो आहे, ही ॾिसी सघो था तव्हां। ही न का दीवार बची आहे न का शइ। ॾिसो ही अंदरून मां तव्हांखे ॾेखारियां थो, ही अंदरूनी माहौल आहे। अंदरूनी ही बाथरूम आहे, मुकमिल भॼी चुकी आहे। ही बिल्डिंग बि किरण वारी आहे।
असांजूं पंहिंजूं ग़लतियूं आहिनि, हिन में हुक्मराननि खे मां कसूरवार न ठहिराईंदुसि। असीं पाण उथूं ई कोन, वरी ॿियो साईं हुक्मराननि जो ज़रदारियूं खाई वियो, फलाणो खाई वियो। यार असां पाण उन्हनि खे छॾियो आहे न। मुंहिंजी तनक़ीद कंहिंजे बि मथां ईअं न आहे। बहरहाल पंहिंजी सुजाॻी जी ॻाल्हि कयां थो त पाण सुजाॻ थियो, पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो। ही ॾिसो तव्हां, ही ड्रॉप थी विया नी, ही ॾिसो स्कूल जी बिल्डिंग। वो या तव्हांखे नज़र अची रही हूंदी त छत आहे जेका किनारी आहे उहा बि भॼी चुकी आहे। मेन गेट वारा जेके थंभा नी अचो त मां तव्हांखे उहे बि ॾेखारियां थो, उन्हनि जा हाल कहिड़ा थी विया आहिनि। दोस्तो इहा आहे मेन गेट जो थंभो, तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो। माशाल्लाह ही ॾिसो मुकमिल किरी चुको आहे। ही ॾिसो तव्हां मुकमिल केतिरा सुराख थी विया आहिनि। ये मेन गेट आहे। गेट त आहे ई कोन, हे ॿियो थंभो आहे असांजे मेन गेट जो। भितां बि तव्हांखे बिल्कुलु चओ तरफ़ ख़लास नज़र ईंदो। काफ़ी सालनि खां बंदि स्कूल जा ही हाल आहिनि। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। उमेद कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त पोइ लाइक कयो, कमेंट कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।